आबादगारनि ऐं हारियुनि खे कणक जे भाण जी माली सहायता बाबति सेमिनार यौम तासीस पाकिस्तान पीपल्स पार्टी बाबति मीटिंग थी गुज़री। चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी हिदायतुनि ते सिंध हुकूमत तरफ़ां 1 खां 25 एकड़ ताईं ज़मीन रखंदड़ हारियुनि ऐं आबादगारनि जे लाइ कणक ऐं भाण जी माली सहायता करण बाबति आगाही सेमिनार पीपल्स सेक्रेटरीट बुरहानुद्दीन कुंबर हाउस वारो शरीफ उमरकोट में थी गुज़रियो, जंहिंमें शिरकत लाइ उमरकोट जे आबादकार तंज़ीमुनि अॻवाननि हारियुनि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उहिदेदारनि अॻवाननि ऐं वर्करनि खे भरपूर शिरकत कई। सेमिनार में ज़िला उमरकोट जे ज़राइत खाते सां लाॻापियल ऑफिसर ऐं ज़िले इंतज़ामिया जा अमलदार पिणु शामिल थिया। हारी कार्ज जे बारे में तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। पार्टी जी 58 यौम तासीस 30 नवंबर ते ज़िला हेडक्वार्टर में भरपूर नमूने मल्हायो वेंदो। रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर एम लाल वाघाणी।